बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, ॿिनि शयुनि ते कोशिशि कंदासीं, डिस्कस कंदासीं। हिकिड़ो त जेको आहे मिक्स वैराइटीज़ जो नुक़सानु छा आहे, ॿियो IV3 जे बारे में पाण कुझु ॻाल्हाईंदासीं। हाणे पंहिंजे टाइम बचाइण जे लाइ पहिरियां पाण डिस्कस कयूं था त मिक्स वैराइटीज़ जेके पाण लॻाईंदा आहियूं उन्हनि जो नुक़सानु कहिड़ो थींदो आहे। मां उमूमन जिथे बि जेके डिस्ट्रिक्ट विज़िट कया आहिनि उन्हनि में माना अक्सर मां ॾिठो आहे त असां वटि मिक्स वैराइटीज़ 90% आहिनि। हीअ फ़सुलु त ॾाढो बम्पर थियो आहे, हिन में IV3 जिन्स लॻल आहे, हिन में तमामु बहितरीनु माना इनपुट्स या बनी सुठी आहे या टाइमली पोखी आहे, ठीकु आहे। पर हिन में जेको मिक्सचर मां ॾिसां थो न, मिसाल सीड सोर्स असां ॾिसूं था, उन सीड सोर्स जे हवाले सां आबादगार थोरी या त ग़लती कई आहे या पोइ लापरवाही कई आहे या मिसाल उन्हनि में थोरो असांखे माना इन में धक खाई विया आहियूं। इन जो नुक़सानु छा आहे, माना मिक्सचर ॿिज जेको हूंदो उन जो नुक़सानु छा हूंदो। हिकिड़ो त असांजो फ़सुलु हिकु जहिड़ो मतिलबु वधंदो कोन, ठीकु आहे। माना हिकिड़ा फ़सुल माना असांजा जेको आहे प्लांट्स या हिकिड़ी जेका वैराइटी आहे मिक्स वैराइटी जी ॻाल्हि था कयूं, उहा जल्दी वधंदी ऐं इनपुट्स वग़ैरह सही नमूने सां हासिलु कंदी। हिकिड़ी जेका आहे असांजी सही नमूने सां वधंदी कोन, हिकिड़ी ॻाल्हि इहा थी वई। ॿी ॻाल्हि असांजी थी वई त माना इहे असांजो फ़सुलु जेको हूंदो, इन जो फ़सुलु असांजो माना जेकॾहिं हिकिड़ी जिन्स में बीमारियूं आहिनि, ॿी जिन्स में बीमारियूं न आहिनि, ठीकु आहे। माना असां जेका जिन्स लॻायूं था उन में बीमारियूं न आहिनि, पर मिक्सचर जेके ॿूटा आहिनि उन में बीमारियूं आहिनि, त इहे असांखे नुक़सानु ॾेई सघनि था। इहे असांजे ॿी जिन्स ते असरअंदाज़ थी सघनि था, बीमारी फैलाए सघनि था। माना इन जो छा थींदो नुक़सानु, जेकॾहिं असांजी जिन्स का रेज़िस्टेंट आहे त उन बीमारी वारे ॿूटनि जो असरु असांजे रेज़िस्टेंट जीन ते थी थो सघे। मजबूरी तौर ते जेकॾहिं असांजो आबादगार ॾिसे थो हिकिड़े कंहिं 2-5 ॿूटनि ते हुनखे रती या को बीमारी ॾिसण में अचे थी, त हू सम्झो असांजी जिन्स ते बीमारी आहे, मां हिनखे प्रिवेंटिव मतिलबु करायां, स्प्रे करायां। ॿियो इहो आहे त मार्केट में असांखे जेको आहे मार्केट माना जेको आहे में हिन जी वैल्यू सही कोन मिलंदी। माना हिन जी मार्केट में असांखे प्राइस सही न मिलंदी। जॾहिं मिक्सचर वैराइटीज़ हूंदी, हिकिड़ी वैराइटी साफ़ु सुथरी हूंदी, तव्हां ॾिठो हूंदो त उमूमन सीड असांजो डबल में हूंदो आहे, महांगो हूंदो आहे। सीड असांखे जेको मिलंदो आहे उहो महांगो हूंदो आहे। मार्केट में मिक्सचर वैराइटीज़ खणी ईंदा आहिनि, हू चवंदा दादा हीअ मिक्सचर आहे, हिन जो जेको आहे न सुठी कोन्हे को, ऐं जेकॾहिं हिकिड़ी वैराइटी हुजे हा त पोइ सही हुयो, पर मिक्सचर आहे ऐं कंहिंजी कहिड़ी क्वालिटी आहे, खाइण जी क्वालिटी, कंहिंजी मतिलबु इहे सभु शयूं तव्हांखे रीज़न ॿुधाईंदो न। त इन हिसाब सां असांखे जेको आहे मार्केट वैल्यू सही कोन मिलंदी। ॿियो असांजे वॾे में वॾो नुक़सानु थींदो जॾहिं मिक्सचर वैराइटीज़ हूंदियूं, त हिकिड़ियूं असांजूं जिन्सूं, हिकिड़ो जेको असांजो प्लाट हूंदो या हिकिड़े मतिलबु एकड़ में जेकॾहिं मिक्स वैराइटीज़ हूंदियूं त माना हिकिड़ा असांजा ॿूटा जल्दी पची वेंदा, हिकिड़ा देरि पचंदा। जेके जल्दी पची वेंदा उहे त असांजे कम जा आहिनि, पर जेके देरि था पचनि उन्हनि में असांखे कहिड़ो नुक़सानु आहे, जो असांजो माना टाइम ज़ाया थो थिए। हाणे असांजी जेका एक्चुअल वैराइटी उहा जल्दी पची वई आहे, जेके मिक्स आहिनि उहे देरि सां पचनि थियूं, त असां माना इंतज़ारु उन्हनि जो कंदासीं। असां हिननि ते कोशिशि करे जेको आहे हिननि खे असां पची वञनि पोइ असां हार्वेस्ट करायूं। माना असांजो महिनत, असांजो माना पैसो ऐं असांजो टाइम तमामु घणो नुक़सानु थो थिए। इन जो आख़िर में तव्हांखे ॿुधायां थो टाइम जो नुक़सानु केतिरो आहे। अॼु इन ते इहो टीं ॻाल्हि इहा बि कंदासीं। हाणे IV3 जे बारे में असां ॻाल्हाईंदासीं 28 अक्टूबर, माना मिक्स वैराइटीज़ जे बारे में ॻाल्हाए चयोसीं, उन जा कुझु नुक़सान तव्हांखे ॿुधायासीं, अहम शयूं। हाणे पाण IV3 जे बारे में ॻाल्हायूं था त IV3 असांखे मतिलबु केतिरनि ॾींहंनि में लॻे पचे थी। हाणे हीअ आहे 28 अक्टूबर। लास्ट टाइम 2 वीडियोज़ मां हिन ते ठाहियूं आहिनि, हिन क्रॉप ते या हिन प्लाट ते। त माना IV3 ॾिसो, हिकिड़ो त भरपूर ॿूटो थियो आहे, भरपूर फसल थियो आहे। 28 अक्टूबर ते लॻल आहे, अॼु 7 मार्च 2026 आहे। 28 अक्टूबर 2025, 7 मार्च 2026, पूरा 103 ॾींहं था थियनि। हाणे हिन कंडीशन में तव्हां जेकॾहिं तव्हांखे सही नमूने सां मुंहिंजो कैमरा ॾेखारे थो, तव्हां ॿुधायो त मां सम्झां थो हीअ असांजो 10 ॾींहं अञा 12 ॾींहं अञा एक्स्ट्रा वधंदो। तव्हां ॾिसो तव्हांखे छा थो सम्झ में अचे। मां कोशिशि कंदुसि त मुंहिंजे कैमरा में जेके आहिनि मुख़्तलिफ़ तव्हांखे स्पाइक मां ॾेखारियां, उन हिसाब सां तव्हां जज कयो। मां सम्झां थो जेकॾहिं 103 ॾींहंनि खे थी विया आहिनि त अञा बि 10-12 ॾींहं ई पका वठंदो। मुसलसल इहा किराए असां कयूं पिया, छो जो IV3 ते 2021-22 खां असांजो सिलसिलो हले पियो।
माना जेकॾहिं इहा जिन्स माना जेको आबाद सॉरी जेका असां ॿुधोसीं त 125 खां 127 ॾींहंनि में थिए थी तयारु, त इहा जिन्स बिल्कुलु जेको आहे 135 खां 145 ॾींहं वठे थी या 140 ॾींहं वठे थी। बहरहाल तव्हां बि ॿुधाइजो असांखे, थी सघे थो अञा असां मथां ग़लति हुजूं, तव्हां असांखे लाज़मी ॿुधाइजो तव्हां वटि IV3 जी छा पोज़ीशन आहे ऐं केतिरा ॾींहं थी वठे। स्वागतकार दोस्तों, इन हिसाब सां असांजी रहनुमाई ज़रूरु कजो। इन जे करे असां चवंदा आहियूं त शार्ट ड्यूरेशन हुजनि जिन्सूं ऐं असांजो जेको आहे मिक्स हुजनि सॉरी अर्ली हुजनि, घटि ॾींहंनि वारियूं हुजनि, शार्ट ड्यूरेशन हुजनि, उन खां अलावा प्योर जिन्सूं हुजनि। हाणे जेकॾहिं शार्ट ड्यूरेशन जिन्स असांजी हुजे हा, अॼु खां 20 ॾींहं पहिरियां असांजे माना पाकिस्तान जी छा आहे सिचुएशन, दुनिया जी सिचुएशन छा आहे। अॼु 7 तारीख़ आहे, पेट्रोल मिले नथो, हर पासे रुगो अफ़रा तफ़री आहे, माण्हू पेट्रोल जे करे परेशान आहिनि। हाणे जेकॾहिं 20 ॾींहंनि खां पोइ अलाए छा सिचुएशन हूंदी, 15 ॾींहं पहिरियां 20 ॾींहं पहिरियां हीअ असांजी जेकॾहिं फ़सुलु लथल हुजे हा, त असांजे हिते ॿियो को फ़सुलु लॻल हुजे हा, आबादगार जो ख़र्चु घटि थिया। हाणे हिन में छा थियो आहे, जेकॾहिं 20 ॾींहं पोइ थो आबादगार जो फ़सुलु पचे या 25 ॾींहं पोइ थो लहे, त उन में 10-15 ॾींहं असां कंसिडर कंदासीं नए फ़सुल जे लाइ असांखे जेको आहे प्लानिंग जे लाइ, ठीकु आहे। माना नओं फ़सुलु असांखे प्लानिंग करण जे लाइ असांखे बि 15 खां 20 ॾींहं हुजनि। किथे रस्ता कोन मिलंदा, किथे जेको आहे ट्रैक्टर जी जॻह कोन हूंदी, किथे ट्रैक्टर कोन मिलंदो, किथे ड्राइवर जा नखरा हूंदा, किथे ज़मीनदार वांदो कोन हूंदो, किथे हारी जी मसरूफ़ियत हूंदी। माना इन्हनि सभिनी शयुनि खे माना आबादगार जो हाणे जेकॾहिं 20 मण जेकॾहिं वधीक थी वठे हीअ जिन्स, 20 मण वधीक खणे थो, त ॾींहंनि सां मुक़ाबिलो कोन्हे को। हाणे माना असांजो टाइम बि ज़ाया थियो, महिनत बि ज़ाया थियो ऐं असांजी जेका आहे वक़्तु बि ज़ाया थियो। वॾे में वॾो असांजो वक़्तु ज़ाया आहे, उन जो क़दुरु आहे। एप्रिसिएशन ॾियण जे लाइ वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा कयो। असांखे असांजी महिनत तव्हांखे कीअं थी लॻे कमेंट्स में ॿुधाईंदा कयो, ठीकु आहे। असांजा तजिया, असांजी डिस्कशन तव्हांखे कीअं थी लॻे। असां तव्हांजे लाइ हीअ वीडियोस ठाहींदा आहियूं, त तव्हां हीअ वीडियो ॿुधी करे जेकॾहिं असांखे एप्रिसिएशन ॾींदव, शेयर कंदो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। उमेदु आहे ॿिए कंहिं वीडियो सां तव्हांजे लाइ वरी का इन्फॉर्मेशन खणी ईंदासीं। थैंक यू सो मच।